धरती जो जमालो वावा जमालो में अस्सलाम वालेकुम सभिनी खे जेके असांजा प्यारा नाज़रीन हूंदा आहियो ऐं रोज़ असां सां गॾु हिन टाइम ते अवां जो असांजो इंटरेक्शन थींदो आहे। सो अॼु बि ईअं ई हमेशह वांगुरु शाद ऐं आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव, महकंदा वतंदा हूंदव ऐं ईअं ई असांजे प्रोग्राम में पार्टिसिपेट कंदा रहंदव, कॉल्स कंदव ऐं गिफ्ट्स बि खणंदव। सो हिन वक़्तु शौक़िया सिंगर सेगमेंट में शामिल थी चुका आहियूं ऐं हिन वक़्तु ई असांखे कॉल्स जूं अचणु शुरू थी वेंदियूं आहिनि। ऐं मां अॻु में बि चई चुको आहियां त प्रोग्राम शुरू थियण खां अॻु में असांखे कॉल्स ईंदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ जाइनि तां, आउट ऑफ कंट्री खां कॉल्स ईंदियूं आहिनि ऐं असांजी ख़ासि करे सिंध ते स्पेशली जाॻंदी आहे। ऐं असांजे हिन प्रोग्राम में पार्टिसिपेट करण लाइ काफ़ी असांजा अहिड़ा अहिड़ा दोस्त ऐं असांजी हदियूं बेताब हूंदियूं आहिनि। सो इहा ख़ुशी थींदी आहे, अव्हांजो इहो जेको प्यारु आहे, इहो जेको कुर्ब आहे, इहो जेको तव्हां असांखे मान ॾींदा आहियो, सो मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। ऐं हिन वक़्तु सभ खां पहिरियां शौक़िया सिंगर टेन टेन हाज़िर थींदो। उहो शौक़िया सिंगर आहे जेको गिफ्ट न वठंदो आहे। पर पहिरियां ॾिसूं था लाइन ते केरु आहे, कहिड़े शहर खां कॉल आहे, पोइ थो मां ॻायां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हैदर भाउ और तेज़ाब सिंधी कीअं आहियो? तेज़ाब सिंधी बिल्कुलु ठीकु आहे। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ख़ुशि आहियो? बिल्कुलु अल्लाह पाक जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो हैदर भाउ ठीकु आहियो? जी 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 बिल्कुलु मां ठीकु आहियां। ऐं तव्हांजो नालो पंहिंजो ॿुधायो ऐं उन सां गॾोगॾु तव्हां गानो कहिड़ो ॿुधाईंदो उहो ॿुधायो। सजाद हुसैन खोसो ॻाल्हायां थो कराची खां। जी सजाद खोसो भाउ, छा था ॿुधायो? गानो ॿुधाईंदासीं भाउ। जी चप में चीच ॾेही नाज़ारा नेण जो खणंदो आहे, वाह। उटूअ में अञा घटि साम्हूं जो वणंदो आहे, उटूअ में अञा घटि साम्हूं जो वणंदो आहे। चप में चीच ॾेही नाज़ारा नेण जो खणंदो आहे, उटूअ में अञा घटि साम्हूं जो वणंदो आहे, उटूअ में अञा घटि साम्हूं जो वणंदो आहे। वाह। ओ तुझे पेर जे मट नथो भायां, तुझे पेर जे मट नथो भायां, तोखे कंहिं खां घटि नथो भायां। वाह वाह। तुझे हुस्न जी हर हंधि हाम पियो हणंदो आहे, उटूअ में अञा घटि साम्हूं जो वणंदो आहे। चप में चीच ॾेही नाज़ारा नेण जो खणंदो आहे, उटूअ में अञा घटि साम्हूं जो वणंदो आहे। वाह सजाद यार, सजाद खोसो ॾाढो रिदम हुयो यार तुंहिंजी आवाज़ में। वाह वाह। बग़ैर म्यूज़िक जे ई तव्हांजे आवाज़ में एॾो रिदम हुयो, एॾो सुर में हुयो, छो यार मूंखे मतिलबु चुटकी वॼाइण ते तव्हां मजबूर कयो। वेल डन। ईअं ई असांजे शौक़िया सिंगर सेगमेंट में सजाद खोसो जहिड़ा जेकॾहिं सिंगर अचनि त पोइ त वाह 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 वाह। ऐं हिन वक़्तु असांजे ॻाइण जो टाइम थी वियो आहे। वॾनि फनकार वांगुरु मां बि ईअं चवां ऐं जेका हक़ीक़त बि आहे त मुंहिंजो आवाज़ वेठल आहे। सो जेको हाल आहे ऐं मां शफ़ीक भाई खे चवंदुमि त अञा माइक खोले, छो त जेको मुंहिंजो आवाज़ वेठल आहे मां वधीक माना ताक़त न लॻायां ऐं थोरो ॻायां गूंजजे आवाज़। मूंखे कहिड़ी ख़बर कंदे ईअं दिलबर, मूंखे कहिड़ी ख़बर कंदे ईअं दिलबर, मूंसां कसम तूं खाई कंदे पोइ बेवफ़ाई, मुंहिंजी दिलि जो भोरा भोरा हर अरमान थी वियो, तूं छा विछड़ी वए पहिरीं मुंहिंजो वेड़ो वीरान थी वियो, तोखां पोइ मुंहिंजो वेड़ो वीरान थी वियो। थैंक यू बाप।
ही अहिड़े गाना मां कॾहिं ॻाया न आहिनि, ॻाईंदो बि न आहियां। ऐं अॼु मां कोशिशि कई सजाद खोसो जॾहिं ही ॻायो त मूंखे मास्टर मंज़ूर यादि अची वियो। मास्टर मंज़ूर मूंखे ॾाढो सुठो लॻंदो हुयो हुनजो आवाज़ु, ऐं उन जो ही गानो मूंखे यादि अची वियो जेको मूंखे थोरो फील थियो मां अञा सही न ॻाए सघियुसि ऐं हिन जी जेका हक़ अदायगी न करे सघियुसि। सो ॾिसूं त लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम यार मदद मौला अली मदद साईं केरु पिया ॻाल्हाए? सर अंसार फोटो वाला गुलशन जी तरह दी अंसार साईं अंसार भाउ कीअं आहियो? सब खैर पेरे आज मुझे माट गलायो सजाद कोटे के मुझे सलाम यार सजाद खोसे खे त सलाम, पर सजाद खोसे जो अहिड़ो कलाम ॻाए वियो आहे जो मूंखे नथो लॻे त वरी पोइ हिनखे अंसार तव्हां बीट कंदव। मां माट बने सलाम तो कया सर। ठीकु आहे, पर हाणे सलाम पहुची आहे, तव्हां छा ॿुधाईंदव असांखे? मां गाना ॿुधाईंदो मां जी गाना ॿुधाईंदव, हिकिड़ो ॿुधायो। ताला लॻाम में जाए ते ओ जब तेरी रहंदा ताला लॻाम में जाए ते ओ जब तेरी रहंदा जब तेरी रहंदा दिती दिती जिंदा ताला लॻाम में जाए ते ओ जब तेरी रहंदा अंसार भाउ पोइ पुलिस छा थी चए? कहिड़ो अंदाज़ हुयो अंसार भाउ जो, ऐं ॾाढो सुठो, कोशिशि बहितरीनु हुई अंसार भाउ जी, पर अञा कचहरी कयां था कॉल कटिजी वई। ऐं सजाद खोसो जो माइट सजाद खोसो खे सलाम बि चई अंसार भाउ। सो हिन वक़्तु ॾिसूं था त ॿियो केरु आहे जेको असांखे हिन वक़्तु कॉल कंदो। ऐं लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु पिया ॻाल्हाइनि? मां सबा थी ॻाल्हायां कराची मां। सबा जी, अदी सबा छा ॿुधाईंदव तव्हां? मां तव्हांखे तेरी ज़मीन तेरा आसमान गानो ॿुधाईंदुमि। जी, पर टीवी जो वॉल्यूम घटि कजो त ॿुधण में न अचे जीअं, ठीकु आहे न? शाबाश, ॿुधायो। जी। तेरी है ज़मीन तेरा आसमान तू बड़ा मेहरबान तू बख्शिश कर सभी का है तू सभी तेरे खुदा मेरे तू बख्शिश कर तेरी मर्जी से ये मालिक हम इस दुनिया में आए हैं तेरी रहमत से हम सब ने ये जिस्म और जान पाए हैं तू अपनी नजर हम पर रखना किस हाल में है ये खबर रखना तेरी है जमीन तेरा आसमान तू बड़ा मेहरबान तू बख्शिश कर सभी का है तू सभी तेरे खुदा मेरे। जी सबा असांखे पंहिंजो आवाज़ु ॿुधायो, सजाद खोसो आवाज़ु ॿुधायो ऐं अंसार बि पंहिंजो आवाज़ु ॿुधायो। ख़बर पवंदी त अॼु आवाज़ु बहितर कंहिंजो हुयो, थोरी देरि खां पोइ तव्हांखे ख़बर पइजी वेंदी, पर अञा वक़्तु आहे, तव्हां असांखे कॉल करे सघो था। स्क्रीन ते नंबर अचे पियो, तव्हां डायल करे शामिलु थी सघो था असांजे शौक़िया सिंगर सेगमेंट में ऐं पंहिंजी कला पंहिंजा सुर पंहिंजो मधुर आवाज़ु असांखे ॿुधाए सघो था। सो देरि न कयो, न त तू जाऊं ते थोरा कि थोरा त नहीं हयाती जे हूंदी त मन लाहिबा पया हयाती जे हूंदी त मन लाहिबा पया जे ताक़त ॾिनी रब त लाहे छॾींदुसि
जिलाहे न सघबा तमन गायबा पया जिलाहे न सघबा तमन गायबा पया। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। हैदर अली छा हाल है? ठीक ठाक है वदा? साईं मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां कीअं आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह भाउ, ॾाढो मज़ेदार तव्हांजो आवाज़, ॾाढो मज़ेदार तव्हांजो प्रोग्राम। डायरेक्टर साहब जूं वॾियूं महिरबानियूं ऐं उनजा थोराइता आहियूं था। जी जी बिल्कुलु बड़ी महिरबानी अवां जी बि जो क़ीमती टाइम कढी असांजे शो में तव्हां शामिलु थींदा आहियो। सो मां चाहींदो आहियां त इंट्रोडक्शन बि पंहिंजो कराईंदा हलंदा कयो। तव्हांखे त मां सुञाणींदो आहियां पर नाज़रीन खे ख़बर पए त केरु केरु ॻाल्हाइनि पिया, किथां खां ॻाल्हाइनि पिया। जी भाउ बिल्कुलु, गुल मोहम्मद रिंद फराम बदीन भाउ। जी गुल मोहम्मद रिंद साहब कीअं आहियो? आसमीर पेट्रोल पंप बदीन भाउ, नज़द आसमीर पेट्रोल पंप बदीन। जी हिन वक़्तु छा था ॿुधायो? भाउ हिन वक़्तु तव्हांखे गीत ॿुधायूं था। जी इश्क जो चक्कर हो चक्कर, इश्क जो चक्कर खारे या इश्क जो चक्कर मारे, इश्क जो चक्कर हो चक्कर, इश्क जो चक्कर खारे या इश्क जो चक्कर मारे। इश्क इश्क करण ही ॾाढो ॾुखियो आहे, इश्क ही मुश्किल आहे। इश्क जो चक्कर हो चक्कर, इश्क जो चक्कर। बाबा बुले शाह खे बि नचाए, बिलावल घोट के गाने पिढ़ाए। बाबा बुले शाह खे बि नचाए, बिलावल घोट के गाने पिढ़ाए। इश्क ॾुखियो तमाम, इश्क जो चक्कर हो चक्कर, इश्क जो चक्कर खारे या इश्क जो चक्कर मारे। इश्क जी मंजिल ॾाढी ॾुखी आहे, इश्क त सूलीअ चाढ़े। वाह साईं गुल मोहम्मद रिंद साहब बदीन खां असांखे कॉल कई ऐं साईं असांखे कॉल कंदा रहंदा आहिनि। ॾाढा माशाल्लाह पोलाइट स्पोकन आहिनि, ख़र्च वारो ऐं बहितरीनु हुननि जो आवाज़ु आहे ऐं ॾाढो असांजे शो खे लाइक कंदा आहिनि। हिननि जे करे वरी असां उन्हनि खे बि लाइक कंदा आहियूं ऐं माशाल्लाह ॾाढा भला माण्हू जिन असांखे हिन वक़्तु गानो ॿुधायो आहे इश्क जो चक्कर खारे या मारे। अञा बि असां कॉल वठी सघूं था जेकॾहिं तव्हां वटि नंबर स्क्रीन ते अचे पियो असांजो ऐं तव्हां डायल करे जल्दी शामिलु थी वञो। असांजे हिन सेगमेंट जो नालो आहे शौक़िया सिंगर ऐं शौक़िया सिंगर सेगमेंट में अॼु असां जा जेके बि जिन जिन पार्टिसिपेट कयो आहे सजाद खोसो, अंसार सबा, गुल मोहम्मद रिंद ऐं हैदर कादरी। मां बि त ॻाईंदो आहियां, मूंखे कॾहिं तव्हां गिफ्ट ॾिनो आहे? तव्हां कॾहिं ईअं चयो हैदर भाई अॼु तव्हां सुठो गानो ॻायो आहे, अॼु असांखे गिफ्ट न खपे, अॼु तव्हांखे गिफ्ट खपे? यार छो एॾा पका थिया आहियो, मुंहिंजा नाज़रीन आहियो, एॾा पका थिया आहियो। पर का ॻाल्हि कोन्हे, तव्हां सां मोहबत आहे हिन करे मां चवंदो आहियां ठीकु आहे, बसि मुंहिंजे नाज़रीन खे खपे गिफ्ट त उनखे ॾियूं था। लाइन ते सुधा कहिड़ा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। जी साईं। साईं आसिफ अली चना पे अर्ज़ु कया। आसिफ अली चना साहब कीअं आहियो तव्हां? साईं दुआऊं अल्हम्दुलिल्लाह। अयाज़ अली चना, अयाज़ अली चना छा थिए तव्हांजो? गाजी खावड़ वारो असांजो दोस्त। साईं चना सभु सर जा साईं आहिनि। जी जी साईं। अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का। आसिफ अली चना साहब हिन वक़्तु कॉम्पिटिशन आहे जंहिंमें ॾाढो सुठो हिकिड़े नौजवान ॻायो आहे ऐं मां चाहियां थो त अॼु ॾिसां आसिफ अली चना असांखे छा थो ॿुधाए। साईं मां तव्हांखे कलाम ॿुधाईंदुसि ऐं मां पाण सना ख़ान बि आहियां साईं महबूब जो। माशाल्लाह साईं माशाल्लाह, तमामु सुठो। कलाम छा था ॿुधायो साईं? हा साईं कलाम ॿुधायां थो शमन मीरालीअ जो कलाम। जी जी साईं। उहो आवाज़ जी। तो निहारियो खुमार थींदो वियो, तो निहारियो खुमार थींदो वियो, मैं कशल में शुमार थींदो वियो, तो निहारियो खुमार थींदो वियो। ओ मुंहिंजी हर सोच कैद थींदी वई, ओ
मुंहिंजी हर सोच तेज थींदी वई जेको आयो शिकार थींदो वियो वाह जेको आयो शिकार थींदो वियो मैं कसम शुमार थींदो वियो तो निहारियो शुमार थींदो वियो वाह वाह आसिफ अली चन्ना साहब ॾाढो ज़बरदस्त तो निहारियो खुमार थी वियो ॾाढो बहितरीन ऐं मथे सुर ते तव्हांजो आवाज़ बि हुयो हिन वक़्तु ईंदासीं फ़ैसिले तरफ़ त केरु आहे अॼु जो शौक़िया सिंगर केरु आहे जेको अॼु विन करे थो हिन सेगमेंट खे ऐं केरु आहे जंहिं बाक़ाइदे पंहिंजे आवाज़ सां साबित कयो त उन में काफ़ी सलाहियतूं आहिनि काफ़ी पोटेंशियल आहे सो हिन वक़्तु असां ईंदासीं उन नौजवान जो नालो अनाउंस करणु जंहिं बाक़ाइदे आसिफ अली चन्ना बि ॾाढो कमाल ॻायो गुल मोहम्मद रिंद बि कोशिशि कई सबा बि अंसार में सजाद खोसो बि पाण मल्हायो सो नालो खणंदासीं अॼु जो शौक़िया सिंगर आहे सजाद खोसो ब्रेक आहे ब्रेक खां पोइ मोटी तुंहिंजा मूंसां गॾी रहिजो धरतीअ जमालो वाह वाह जमालो अल्फाबेट सेगमेंट में हिन वक़्तु ताईं 75 स्कोर टॉप आया आहिनि हिन वक़्तु ताईं को बि अहिड़ो कॉलर न आहे जंहिं उन रिकॉर्ड खे टोड़ियो हुजे यार इहो छा आहे मतिलबु वेलकम बैक चवंदुसि तव्हांखे अल्फाबेट सेगमेंट में भलीकार आहे अवां सभु असां सां गॾु मौजूदु आहियो हिन वक़्तु स्क्रीन ते नंबर अचे पियो तव्हां डायल करे सघो था ऐं खेॾी सघो था असां सां बाक़ाइदे ही सेगमेंट जो नालो आहे अल्फाबेट ऐं पंहिंजी एनर्जी ऐं पंहिंजी क़ाबिलियत ऐं पंहिंजो ज़हन ॾेखारे सघो था तव्हां केतिरा तेज़ आहियो स्क्रीन ते ही अखर ईंदो आहे हिकिड़ो हिन अखर खे तव्हांखे लफ़्ज़ ठाहिणा हूंदा आहिनि 20 हिन अखर मां लाइन ते सुठा सभ खां पहिरीं कंहिंजी कॉल आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी केरु पिया ॻाल्हाइनि अफरोज मक्सी अफरोज मक्सी जी अफरोज मक्सी हिन वक़्तु ही स्क्रीन ते अखर अचे पियो तुए तोतो जी दा तुए तोतो ऐं ते तारे में फ़र्क़ु आहे ठीकु आहे जी जी ऐं कोशिश कंदव त तव्हां तुए तोते खे ई फॉलो कंदव सो हिन वक़्तु टाइम तव्हां स्टार्ट थींदो 1 2 3 गो तू बात है तलबा तलबा तरिया तरह तरह तजाव को तफान तारिक तारे तोड़ तलबा तलबा ततर ततर सलाम सलाम तरीक तोड़े ताहिरा तो तपर तफीर तफीर तोड़ तलाक तलाक तवी तोड़ तलाक तताश तलाक तबका ता तरीका तरीका तफिया तफास तो तरास तलाक तली तली को तल्ला तरतूस तलो तोड़ तोड़ तलाक तूफान तफा तरी को तरफा तरफा तलाक तलाक तूफान तलकाश तलकार तलकियार तो तरह 73 73 में 6 माइनस कर तो छंता 67 हिसाब भी मां क्या अफरोज मक्सी 67 ऐं 6 तव्हां रिपीट कया आहिनि जंहिंजे करे 67 अवांजो स्कोर थियो आहे पर ही भी टॉप स्कोर आहे बहितरीन स्कोर आहे अॼु जे हिसाब सां त काफ़ी बहितर स्कोर आहे ऐं जेकॾहिं हिन खे कोई बीट करे थो त तमामु उहो बि वॾो क़ाबिल ई हूंदो जेको तव्हांजे हिन स्कोर खे बीट कंदो ऐं 75 बि अवांजो ई स्कोर आहे हिन वक़्तु ॾिसूं था त लाइन ते ॿियो केरु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम भाई हैदर छा खुश आयो जी जी मां बिल्कुलु ठीकु आहियां नालो ॿुधायो पंहिंजो राशिद चांडियो फ्राम भर राशिद कल्ह कीअं खटी वई हिकिड़े ॾींहुं तो तुंहिंजी जेका तमन्ना पूरी थी न मुंहिंजी तमन्ना पूरी थी सही 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 राशिद जी हुई अॼु जो अखर आहे वाह वाढो वाह वाढो जी वाह वाढो अखर आहे ऐं अॼु बि राशिद खटी ॾेखारजांइ स्कोर घणो आजो को अॼु को स्कोर आहे 67 छोकिरियूं महल मारे वयूं हा महल मारे वयूं उन छोकिरियूं ऐं छोकिरियूं एॾो अॻिते निकिरी आयूं जो पहिरियों छोकिरो आहे जंहिं कल्ह खटियो आहे बाक़ी न त बाबा अफरोज मक्सी ऐं नरगिस चांडियो खे हराइण ॾाढो ॾुखियो आहे सो टाइम स्टार्ट थिए थो 1 टाइम स्टार्ट थिए थो राशिद 1 हिकिड़ो मिंट काॾे 1 2 3 शुरू
वाडो वहीद वजीर वफाक वक वडो वडो वकील वकास वक वदवेंद्र वलू वक वक वकार मा वजू वजीरिस्तान वकर मुक वक वेही वाणिया वारो वारो वरियाम बतायो वहाणो वाण की वन वीडर वडो वडो वन वापारी वपार वलीद वंगार वंगार वहीद वसूलो वसी वाला वाटी वापी वाचू वाच वाच विंशु वचो वाचरू वाशरूम वासो वास वाल वार वाचम वास घणा रिपीट दस ओ माय गॉड 78 हिन माण्हू काउंट कया आहिनि ऐं 8 रिपीट अथसि अॼु जो स्कोर आहे 70 राशिद चाडियो अॼु त कमाल करे छॾियो ज़बरदस्त राशिद वेल डन कल बि राशिद विन कयो हुयो ऐं अॼु बि हींअर टॉप ते बीठो आहे राशिद 78 जेकॾहिं मां 8 तां रिपीट न कयो आहे त हिन वक़्तु तव्हां पुराणो रिकॉर्ड बि टोड़े सघो पिया जेको आहे 75 राशिद वेल डन ज़बरदस्त बाबा नरगिस चांडियो ऐं अफरोज़ मक्सी खे अॼुकल्ह जेकॾहिं टफ टाइम ॾिए थो त उहो ॾिए थो राशिद चांडियो जेको कल्ह बि विन करे चुको हुयो ऐं अॼु बाक़ाइदे हुन ज़बरदस्त खेॾण जी कोशिशि कई पर जेकॾहिं 78 मां 8 रिपीट न करे हा त अॼु सभिनि खां टॉप ते बीठो हुजे हा ऐं सभ खां सुठी ॻाल्हि जेका राशिद जी हुई स्पीड बि हुई ऐं लफ़्ज़ सम्झ में बि अचनि पिया यानी कि लफ़्ज़ सम्झ में बि अचनि ऐं स्पीड बि हुजे त इहो वॾो हिकिड़ो कमाल आहे सो अदी अफरोज़ मक्सी बि ॾाढो पाण मल्हायो पर 67 ऐं 70 सो ॾिसूं था अॼु जेकॾहिं राशिद चांडियो खे कंहिं हारायो त उहो बाबा पोइ ज़ोर माण्हू हूंदो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम राशिद आई एम सॉरी यार नरगिस चांडियो पहुची वई आहे अदी कीअं आहियो ठीक है दादा हम तबीयत मां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं ॾाढो ज़बरदस्त मुक़ाबलो आहे अॼु टे त माशाल्लाह अहिड़ा असांजा कॉलर आहियो हिन सेगमेंट जा जेके हमेशह तव्हां ई खटंदा आहियो अफरोज़ मक्सी राशिद चांडियो ऐं अवां अॼु राशिद चांडियो 70 ते बीठो आहे ऐं नरगिस चांडियो असां सां गॾु मौजूदु आहे अखर तव्हांजो अचे थो स्क्रीन ते तव्हां पहिरियों ॾिसो ज़ाल ज़रो ज़ाल ज़रो ओए 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 सिंधी ठेठ अखर आहे ज़ाल ज़रो तव्हां उर्दू में पढ़िया हूंदव तव्हां पढ़ियो ई न आहे अच्छा पढ़ियो न आहे त पोइ अदा चेंज कयो ऐं ईअं त न कयो अदी अल्फाबेट असांजी सिंधी तव्हां न पढ़ी आहे त पोइ कीअं थींदो नरगिस चांडियो अच्छा इहो अॼुकल्ह आहे अलमियो स्कूलनि में पढ़नि नथा ॿार अलफ़ बेबद नून नथ आहे अवां जो ही अखर हाणे नून नथ अखर आहे टाइम तव्हांजो स्टार्ट थिए थो 1 2 3 शुरू नरगिस निम नवा नाज यानी नूर निवाना बिना दिल नदी रजमान नवा नवी नवी नदी नदी नाज नाज तादिया नवर नाज नाज तादिया नाज नवर नवी नरोली नानो नानी नान नरगी नस नोडी नदर नवी तन नन नन सन सार नखने मत नव जाना निसा नाजी नवर नूर नमत दूरी नस नस निवाना नाज नाज नाय निवानी नदर तो नोड निधली ना नूर नशी बाल नदी नाज नाम नरगिस नदी तसी नसी नस 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 नाना 81 ओ माय गॉड 76 स्कोर आहे अॼु नरगिस चांडियो जो यानी कि पुराणो रिकॉर्ड बि तोड़ियो आहे अॼु 70 स्कोर हुयो राशिद चांडियो जो पर नरगिस अॼु 76 स्कोर करे हिन सेगमेंट खे अञा बि 4 चंड लॻाए छॾिया आहिनि रियली वाह वाह ज़बरदस्त मज़ो अची वियो अॼु जो स्कोर त टुटी वियो पर पुराणा रिकॉर्ड अॼु अदी नरगिस चांडियो टोड़े छॾिया आहिनि यानी कि मूंखे इहा उमेद हुई त अॼु राशिद चांडियो खटी वेंदो पर राशिद आई एम सॉरी यार मूंखे ख़बर न हुई छो त नरगिस चांडियो जी बि कॉल अची वई ऐं नरगिस चांडियो या अफरोज़ मक्सी इहे ॿई अहिड़ियूं छोकिरियूं आहिनि जेके खटंदियूं रहंदियूं आहिनि सो अॼु राशिद चांडियो खे बीट करे वयूं ऐं नरगिस चांडियो बि ॾाढी ज़बरदस्त कोशिशि कई बहितरीन सो हिन वक़्तु 76 स्कोर कयो आहे यानी कि पुराणो स्कोर हुयो 75 जेको सभ खां पहिरियां अफरोज़ मक्सी कयो हुयो वरी 75 स्कोर हुयो जेको नरगिस चांडियो कयो हुयो यानी कि इहे ॿई बराबरि हुयूं अॼु हुननि पंहिंजो ई रिकॉर्ड तोड़ियो आहे यानी कि नरगिस चांडियो 76 स्कोर करे हिकु नई मुसीबत ॿियनि जे लाइ खड़ी कई आहे बीहारी आहे सो ॾिसूं था लाइन ते केरु अस्सलाम वालेकुम टेलीविजन जो वॉल्यूम घटि कयो त कॉल ताईं कटी कॉल बी कॉल जी वक़्तु फिरंदे देरि न थी थिए हिकदमि सां ईअं थी वियो चङो भलो राशिद पर राशिद बि राशिद आहे अफरोज़ मक्सी बि अफरोज़ मक्सी आहे सुभाणे वरी नए सिर हूंदी
नए सिर हूंदो सुभाणे थी सघे तो 76 जो रिकॉर्ड बि टुटी वञे। सो यकीन नथो अचे त अॼु जो रिकॉर्ड पुराणो टुटंदो। सो ॾाढो ई कोशिशि कई असांजे हिननि टिनि कॉलर्स ऐं टॉप ते रहिया आहिनि 67 70 76। सो हिन वक़्तु शायदि मां चाहियां थो त ॿियो केरु ईंदो जेको रिकॉर्ड टोड़ींदो, पर ॾिसूं था लाइन ते केरु। अस्सलाम वालेकुम। फ़ैसिलो ॾींदासीं ऐं फ़ैसिले खां पोइ मूंसां गॾु ई रहिजो त ख़बर आहे तव्हांखे त केरु आहे विनर। अल्फाबेट सेगमेंट जी विनर आहे नरगिस चांडियो। अॼु कुझु मज़ो अची वियो, वधीक कॉम्पिटिशन थियो ऐं हेल्दी कॉम्पिटिशन हुयो, ॾाढो ज़बरदस्त हुयो ऐं ख़ूबसूरत असांजा हे टई एॾा महिनती अफरोज़ मक्सी, राशिद चांडियो, नरगिस चांडियो, हिन वक़्तु ताईं हिननि जो ई ज़बरदस्त स्कोर रहियो आहे। सो अॼु नरगिस चांडियो काफ़ी टाइम खां पोइ मथां ई बीठी आहे ऐं सुभाणे ॾिसूं था त केरु हिननि जो रिकॉर्ड टोड़ींदो। अफरोज़ मक्सी हिननि जो रिकॉर्ड टोड़े सघे थी या राशिद चांडियो। सो ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ मोटी थो जा, मूंसां गॾु ई रहिजो। धरतीअ जमालो, वाह वाह जमालो। बेनाम सा ये दर्द ठहर क्यों नहीं जाता, जो बीत गया है वो गुजर क्यों नहीं जाता। सब कुछ तो है, क्या ढूंढती रहती है निगाहें। सब कुछ तो है, क्या ढूंढती रहती है निगाहें। क्या बात है, मैं वक्त पे घर क्यों नहीं जाता। बेनाम सा ये दर्द ठहर क्यों नहीं जाता, जो बीत गया है वो गुजर क्यों नहीं जाता। वो एक ही चेहरा तो नहीं सारे जहां में, वो एक ही चेहरा तो नहीं सारे जहां में, जो दूर है वो दिल से उतर क्यों नहीं जाता। बेनाम सा ये दर्द ठहर क्यों नहीं जाता, जो बीत गया है वो गुजर क्यों नहीं जाता। शेरो शायरी सेगमेंट में भली कार चंदो सभिनी खे ऐं हाणे ख़बर पवंदी त लाइन ते सभ खां पहिरीं कॉल कंहिंजी। अस्सलाम वालेकुम। हमारी पोइट्री का है जी का मौला अल्लाह। हेलो जी जी हेलो जी साईं, केरु पिया ॻाल्हाइनि? अगा कंबर खां तव्हांजो भाउ स्मार्ट सनाउलाए को पांग थो ॻाल्हायां। स्मार्ट सनाउलाए, कीअं आहियो स्मार्ट? अल्लाह साईं जी महिरबानी, ठीकु ठाक आहियूं। तव्हां ॿुधायो? छा था ॿुधायो? पोइट्री थो ॿुधायां मुंहिंजा भाउ। जी भाउ ॿुधायो। पोइट्री आहे त पीतोसीं पर पी न सघियासीं, पीतोसीं पर पी न सघियासीं, पीअण खां कंहिंजा थी न सघियासीं। जेको आहे असांखे वणियो, जेको आहे असांखे वणियो, अफ़सोस उन जा थी न सघियासीं। हेलो जी जी भाउ, माशाअल्लाह। सदाई साण मुंहिंजूं दुआऊं थी, मोहबतूं माण मुंहिंजूं दुआऊं थी। चंड तारा कंदा तुंहिंजी हर हर, तुंहिंजी वाखाण मुंहिंजूं दुआऊं थी। सुहवारनि जे हर ज़माने में, सुहवारनि जे हर ज़माने में हूंदे अॻवान मुंहिंजूं दुआऊं थी। तोखां इरशाद कीअं जुदा रहंदो, तोखां इरशाद कीअं जुदा रहंदो, सम्झी वञ पाण मुंहिंजूं दुआऊं थी। सदाई साण मुंहिंजूं दुआऊं थी, मोहबतूं माण मुंहिंजूं दुआऊं थी। वाह 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 वाह। स्मार्ट सनाउलाए असांखे कॉल कई कंबर शहर खां ऐं अॼु शेरो शायरी सेगमेंट में ॾिसूं था त असां वटि ॿी कॉल कंहिंजी आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो साईं, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर, छा हाल आहे? जी सर, बिल्कुलु ठीकु आहे। तव्हां ॿुधायो, नालो ॿुधायो पंहिंजो।
सर गुलाम रसूल पंवर। अल्लाह साईं गुलाम रसूल पावर साईं। अॼु साईं आवाज़ खे छा थियो आहे? सर आवाज़ सही आ। माशाल्लाह, छा था ॿुधायो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। जी जी साईं। सैयद दादा मुला मौलाना सदाई सुञाती न अल्लाह। मुला मौलाना सदाई सुञाती न अल्लाह। इश्क न कई अॻ में जेका रहबर ॾसे राह। अन्ना अहमद बिला मीम इहो वेठो ई न वेसा। अल इंसान सरीव अन्ना सर ॾाहे ॾिनई ॾाह। पढ़ी पुरजी कीन की चित न लाती चाह। विढ़ी रोज़ अल्लाह सी कढी पंहिंजो लाह। जानन चंद चवे आ त सूफ़िर मां सुध पवई। वाह। साईं अर्ज़ पियो करे त मुला जी सोबत खां अथई हेलो, कॉल शायद अलाए छो डिस्कनेक्ट थी वई। गुलाम रसूल पंवर साहब जन असांखे कॉल कंदा आहिनि ऐं ॾाढो ज़बरदस्त हिननि जो पोइट्री पढ़ण जो अंदाज़ हूंदो आहे ऐं बहितरीनु पोइट्री पढ़ंदा आहिनि माशाल्लाह। ऐं हिन वक़्तु सिमाट सनाउल आहे गुलाम रसूल पंवर ऐं 3 कॉल्स हूंदा कंहिंजी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, फिरोजा बात कर रही हूँ सखर से। आप कैसे हैं? जी फिरोजा, आप कैसी हैं? मैं अल्लाह का शुक्र है ठीक हूँ। आप बिल्कुल ठीक हैं। तो क्या सुनाएंगे आज? आज पहले एक बहुत अच्छी सी बात। जी जी। हम सब हमेशा अपनी जगह बदलना चाहते हैं। हम हमेशा किसी दूसरे की जिंदगी जीना चाहते हैं। हमें जो मयस्सर होता है हम उस पर राजी ही नहीं होते। हमने हम बनकर रहना सीखा ही कब है। वाह। हाथों में उनके फूल भी पत्थर लगे मुझे। हाथों में उनके फूल भी पत्थर लगे मुझे। अपनों के नाम से ही बड़ा डर लगे मुझे। कांटे भी जिनकी राह के पलकों पे रख लिए। उनकी यही दुआ है कि ठोकर लगे मुझे। गर्दाब से निकल के अगर आ गया तो क्या, ये शहर बेकरां भी समंदर लगे मुझे। अश्कों को मेरे जिसने सहारा नहीं दिया। अश्कों को मेरे जिसने सहारा नहीं दिया। वो बेवफाओं का पैकर लगे मुझे। हर गाम पर खड़ी हैं नई मुश्किलें मगर। हर काम पर खड़ी हैं नई मुश्किलें मगर। पहले से अब ये जिंदगी बेहतर लगे मुझे। वाह। लम्हा ठहर गया था जो रास्ते में रूठ कर। लम्हा ठहर गया था जो रास्ते में रूठ कर। काविश पुकारता है वो अफसर लगे मुझे। एक और है बहुत प्यारी सी। जी जी। हर शख्स तो होता नहीं हर बात के काबिल। हर शख्स को हर बात बताया नहीं करते। ये तख्ते खुदा है इसे तुम पाक ही रखना। हर शख्स को इस दिल में बसाया नहीं करते। खामोशियों को जो तेरी खातिर में न लाए। खामोशियों को जो तेरी खातिर में न लाए। उस शख्स पे अल्फाज को जाया नहीं करते। बेहतरीन फेरोज़ा सखर का कॉल कई असांखे ऐं ॾाढी सुठी हुननि पोइट्री ॿुधाई आहे। बहितरीनु हुनजो अंदाज़ हूंदो आहे। ईअं ई तव्हां असांखे जल्दी कॉल कयो, नंबर स्क्रीन ते अचे पियो ऐं शामिल थी वञो। तव्हां जेकॾहिं सम्झो था दुनिया जे कहिड़े बि शाइर जी पोइट्री अव्हांखे सुठी यादि आहे ऐं तव्हां सुठे तरीक़े सां ॿुधाए सघंदा आहियो त जल्दी सां ई कॉल कयो। लाइन ते सुठा कहिड़ा? हेलो हेलो। वालेकुम अस्सलाम। पोइट्री जी सेगमेंट में नंढे बेबी जी कॉल लॻी आहे त पोइ छा ॿुधाईंदो असांखे बेबी। ऐं हिन वक़्तु असां ॾिसंदासीं त केरु असां सां लाइन ते ॿियो हूंदो ऐं कॉल्स तव्हां मिलाए सघो था। तव्हां चाहियो त
अलामा इक़बाल जी शाइरी ॿुधाए सघो था, तव्हां चाहियो त ग़ालिब जी शाइरी ॿुधाए सघो था, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी ॿुधाए सघो था, शेख अयाज़ उस्ताद बुखारी जी ॿुधाए सघो था, मीर तकी मीर ज़ौक़ इब्राहिम जी ॿुधाए सघो था, तव्हां चाहियो त दुनिया जे कहिड़े बि शाइर जी शाइरी ॿुधाए सघो था। सो हिन वक़्तु तव्हां लाइन ते कयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हैदर साहब अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। साईं ख़ुश आहियो, तबियत ठीकु आहे साईं? जी जी साईं, तव्हां ॿुधायो नालो ॿुधायो। साईं वॾी दुआ साईं तौफ़ीक़ मंचना गड़िया सिंह खां साईं। जी तौफ़ीक़, कीअं आहियो? चन्ना गड़िया सिंह खां सर दुआ आहे, तव्हांजी वॾी महिनत सां तव्हांजो नंबर लॻो आहे साईं। ओए हे 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 हे। पोइ हाणे शाइरी छा था ॿुधायो? साईं हिन वक़्तु त मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो नड़ो गज़ल आहे, जे अगरि जी इजाज़त मिले। जी 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 इजाज़त आहे। जी साईं, जी साईं। हाल मुंहिंजा पुछे मुंहुं जा गोड़ा उगे, को त अहिड़ो हुजे, को त अहिड़ो हुजे, को त अहिड़ो हुजे, को त अहिड़ो हुजे। ज़िंदगीअ जो सफ़र कीअं अकेलो कयां, ज़िंदगीअ जो सफ़र कीअं अकेलो कयां, को त मूं सां हले, को त अहिड़ो हुजे, को त मूं सां हले, को त अहिड़ो हुजे। हाल मुंहिंजा पुछे। जी तौफ़ीक़ चना, वॾी महिरबानी। हुयो तव्हांखे शेरो शाइरी वारे अंदाज़ में ॿुधाइणो, छो त हिन में ॻाए करे न आहियूं असां ॿुधंदा, छो त ॻाइणु असां शौक़िया सिंगर में ॿुधंदा आहियूं, ऐं हिन में शाइरी पढ़ण जो अंदाज़ असां उनजो पाण में मुक़ाबिलो कंदा आहियूं। पर तव्हां ॻायो, इन करे मां तव्हांखे विच में इंटरप्ट न कयो। पर आईंदा जेकॾहिं हिन सेगमेंट में कॉल कयो त शाइरी पढ़णी आहे, ॻाए न आहे ॿुधाइणी। लाइन ते सुधा कयो। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सारा बात कर रही हूँ सक्खर से। जी सारा, आज आपकी आवाज इंटेलेक्चुअल जैसी लग रही है। सारा क्या सुनाएंगे? ड्रॉप हुई है बहुत दफा स्टार्ट में, इसलिए बिल्कुल मैं डिसहार्ट हो गई थी। लग रहा था कि सारा क्या सुनाए, क्या मिलेगी। क्या आज कौन सी पोइट्री, किस शायर की पोइट्री आप सुनाएंगी? कल तो मैंने अल्लामा इकबाल की और गालिब के सुनाई थी आपको, आज तो बस मैं सुना देती हूँ। जी। प्यार दिल में होना चाहिए, लफ्जों में नहीं, और नाराजगी लफ्जों में होनी चाहिए, दिल में नहीं। किसी खास प्रोग्राम से ही होता है प्यार, हर प्रोग्राम को तो दिल में बसाया नहीं जाता। हैदर से ही होता है प्रोग्राम में उजाला, अब जान तो हर जगह उतारा नहीं जाता। मोहब्बत और मौत की पसंद तो देखो, मोहब्बत और मौत की पसंद तो देखो, एक को दिल चाहिए दूसरे को धड़कन। वाह। ये दिल का रोग, ये चाहत खुदा किसी को न दे, ये दिल का रोग, ये चाहत खुदा किसी को न दे। बुरी बला है मोहब्बत, खुदा किसी को न दे। तड़प जुनून रुसवाई या अकेलापन, तड़प जुनून रुसवाई या अकेलापन, कदम कदम पे मुसीबत खुदा किसी को न दे। जरूरी है तो जिंदगी में इश्क मगर, जरूरी है तो जिंदगी में इश्क मगर, ये जानलेवा जरूरत खुदा किसी को न दे। जानलेवा जरूरत खुदा किसी को न दे। जो दर्द तूने मुझे दिया कोई न दे तुझको, जो दर्द तूने मुझे दिया कोई न दे तुझको, ये बेवफाई की आदत खुदा किसी को न दे। अल्लाह को जबान और दिल का सख्त होना पसंद नहीं, इसलिए अल्लाह ने दोनों को हड्डी के बगैर बनाया है। इसे नर्म रखो,
दिल मोहब्बत से नर्म होगा और जबान इखलाक से। वाह। और आपका प्रोग्राम इतनी जल्दी खत्म हो जाता है कि 2 घंटे का पता ही नहीं चलता कब आए और कब चले गए। और मैं हर बार यही गुनगुनाती रह जाती हूँ, अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं। अच्छा सारा, एक जुमला मैं जी। आपको कहना चाहूँगा। जैसे कि आपने ज़बान की बात की, ज़बान में हड्डी नहीं होती तो उसको जी। नरम ही रहना चाहिए। ज़बान में जी। हड्डी नहीं होती, ज़बान में हड्डी नहीं होती। दिल और हाँ, जबान लेकिन दोनों ज़बान में। की बात कर रहा हूँ। ज़बान में हड्डी नहीं होती मगर ये अच्छे अच्छों की हड्डियाँ तोड़वा देती है। थैंक यू सो मच सारा, तौफीक चन्ना, फेरोज़ा, गुलाम रसूल पंवर, सिमाट सनाउल्ला असांखे कॉल कई। अॼु विनर अनाउंस कंदासीं पर हिकिड़ी कॉल अचे पई, ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हक मौजूद साईं मौजूद। साईं किथे आहियो मीर शेख साहब? मुंहिंजा महबूब साईं तव्हां सां मौजूद आहियूं। माशाअल्लाह, छा था ॿुधायो? जे भाई त जोगी थियां, वाह। जे भाई त जोगी थियां, रिली खणी न रुल, वेड़े वे वजूद में हेकलाईअ जो हुल, तूं पाण अमुन तिनी थो पिनागन खां। वाह। दूर तनी खों लॾन आहे मूं वटि मली रॾे, पखा जिन पापिन खां परे पराऊं अॾ, सांग तनी जी छॾ जीअं धनाराऊं धार चरन। वाह। वॾा वण वणकार जा जिते नांग सुजन नीला, उते अदियो अब्दुल लतीफ़ चवे कया हेकलिन हीला, जिते कुड़मन कबीला अचे रब रस राह में। वाह जी मुंहिंजा महबूब साईं। ॾाढो ज़बरदस्त। मीर शेख साहब बि असां सां गॾु हुया ऐं बहितरीन हिननि बि पोइट्री पढ़ी साईं जन बि। सो अॼु जो जेको अंदाज़ शाइरी जो, ॿ माण्हू जिन ॾाढो मतिलबु सुठो अंदाज़ रखियो आहे, हिकु फेरोज़ा सखर ऐं ॿियो मीर शेख साहब जन। हिननि में बि हिकिड़ो कॉम्पिटिशन आहे जेको ॾाढो मुंहिंजे लाइ थोरो ॾुखियो थिए थो। मीर शेख साहब जन जो ख़ूबसूरत अंदाज़ हूंदो आहे ऐं फेरोज़ा पिणु महिनत कई आहे। सो अॼु जी विनर आहे फेरोज़ा सखर। ब्रेक जो वक़्तु आहे, मूंसां गॾी रहिजो। काॾे बि जो धरतीअ जमालो, वाह वाह जमालो। वेलकम बैक। वधी करे आया असांजे आख़िरी सेगमेंट में ऐं वक़्तु टाइम आहिस्ते 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 अव्हां खां बाय बाय कयूं पिया। सो हिन वक़्तु 4 बैलून्स हूंदा आहिनि ऐं विनर अव्हांखे ख़बर आहे, जेके असांजा रेगुलर कॉलर आहिनि यकीनन उन्हनि खे ख़बर आहे त हीअ जेके असां 4 बैलून्स रखंदा आहियूं, ऑरेंज, गहरो पिंक आहे, थी सघे तव्हांखे रेड नज़र अचे, येलो ऐं लाइट पिंक। सो हिन वक़्तु ॾिसूं था त अॼु भला कंहिंजे नसीब में ही खटिया जो ख़ैर सां निकिरंदो। महबूब रुठलो गजल की गाया ही जी झुरियल आहे गजल की गाया हर रात भरे सुडका सिक सूलिय चाढ़ी मुँह हर रात भरे सुडका
सिक सूलिय चाढ़ी मूं सिक सूलिय चाढ़ी मूं मन मूं जो मुठल आहे गजल कीअं मगाया ही जी झुरियल आहे गजल कीअं मगाया अयूब खणी केॾो तूं प्यार विरहाई पर ये शायरी उस्ताद अयूब गाजी अयूब खणी केॾो तूं प्यार विरहाई पर तूं प्यार विरहाई पर किस्मत जे फिटल आहे गजल कीअं मगाया किस्मत जे फिटल आहे गजल कीअं मगाया ही जी झुरियल आहे गजल कीअं मगाया लाइन ते को माण्हू आहे गजल कीअं मगाया लाइन ते सके अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी नालो चाहे कोनेन फातिमा कोनेन ता खटी विया हो न उन्हें विन क्यों हिकिड़ो शाइर थी पढ़ा शायरी न पढ़दो तव्हां ॿुधायो कलर ॿुधायो 4 बैलून्स अचनि था न कोनेन तव्हां मूंखे हिकिड़ी आ ॿुधायो आहे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो न कोनेन तव्हां 4 कलर्स जेके बैलून आहिनि न हेॾी तो तव्हां हे ऑरेंज बि आहे हे रेड आहे सम्झो ऑरेंज बस खणी छॾियो तव्हां हलो ठीकु आहे बस मां कोनेन फातिमा ऑरेंज लिखी थो छॾियां बस ठीकु आहे ऑरेंज कोनेन फातिमा सही आहे ओके कोनेन फातिमा सब खां पहिरीं कॉल कई आहे जंहिं ऑरेंज कलर जो बैलून चूज़ करे छॾियो आहे ऐं बाक़ी बचा आहिनि 3 यानी कि हार्ट पिंक येलो ऐं लाइट पिंक सो ॾिसूं था त केरु आहे जेको सेकंड कॉलर असांजो ऐं कहिड़ो कलर चूज़ कंदो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु पिया ॻाल्हाइनि बशीरा सदालकोट खां बशीरा हेलो हेलो हा जी अदी बशीरा कहिड़ो कलर खणंदो कलर ॻाढ़ो ॻाढ़ो ठीकु आहे हार्ट पिंक अदी बशीरा बि कलर चूज़ करे छॾियो आहे ऐं हिन वक़्तु ॾिसूं था बाक़ी ॿ बचा आहिनि यानी कि लाइट पिंक ऐं येलो सो केरु आहे लाइन ते अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम सिद्रा मुस्तफा बात कर रही हूँ सखर से सॉरी नेम सिद्रा मुस्तफा बात कर रही हूँ सखर से सिद्रा जी सिद्रा जी सिद्रा 2 कलर्स हमारे पास बचे हैं एक है लाइट पिंक और दूसरा येलो पिंक ओके सिद्रा पिंक चूज कर रही सिद्रा पिंक बशीरा रेड कोनेन फातिमा ऑरेंज बाकी लास्ट कॉलर जो भी होगा उसको हम बोलेंगे भाई ये लो सो पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते बि अची रहियो आहे ऐं उन खां पोइ असां वरी सुभाणे तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं असांजे धरती जो जमालो खे लाइक कंदा कयो उनजो यूट्यूब
चैनल सब्सक्राइब कंदा कयो ऐं पर्सनली हैदर कादरी खे जेकर कोई जॉइन करे चाहे थो त हैदर कादरी ऑफिशियली मुंहिंजो पेज आहे उते जॉइन करे सघो था या हैदर कादरी एक्टर जे नाले सां मुंहिंजो चैनल आहे यूट्यूब ते। सो लाइन ते सुठा कहिड़ा आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी सायरा शेख फ्राम शदादकोट। सायरा शेख फ्राम शदादकोट। जी अदी सायरा शदादकोट खां तव्हां कॉल कई आहे ऐं हिन वक़्तु कलर बचो आहे येलो। जी सर येलो बस डन करे छॾियो। हाँ ठीक है। सर मुंहिंजा ॿार तव्हांखे ॾाढो लाइक कंदा आहिनि। अच्छा थैंक यू। तव्हां पंहिंजे ॿारनि खे तव्हांजो ड्रामो बि ॾाढो सुठो आहे। असां डेली ॾिसंदा आहियूं। अलाए कीअं तव्हां ॾे नंबर लॻो आहे असांजो। अच्छा थैंक यू। ॿारनि खे खोड़ सारो प्यार कजो जेके असांखे लाइक कंदा आहिनि। सो अॼु खां वठी मां बि उन्हनि खे लाइक कंदुसि। थैंक यू। ठीक है थैंक यू। अदी सायरा शेख असांखे शदादकोट खां कॉल कई। येलो कलर उन्हनि चूज़ कयो ऐं अदी सिदरा पिंक कलर ऐं बशीरा रेड ऐं कोनेन फातिमा ऑरेंज। यानी कि ही जेको असांजो सेगमेंट आहे इहो फीमेल्स जो सेगमेंट आहे। अॼु जेके बि कॉल्स आयूं आहिनि उहे सभई फीमेल्स आहिनि, मेल न आहे कोई बि। सो ॾिसूं था हिन वक़्तु ईंदासीं। मुझे भी पता नहीं है मेरे भाई कि कौन सा कलर विनर है और किस कलर में क्या है, मुझे खुद पता नहीं। मैं अभी इसको ओपन करने वाला हूँ और आपको बताऊंगा कि इसमें क्या लिखा है। इसमें लिखा है फूकने रंग तो सही चूंडियो है यार, फूकने जो रंग तो सही चूंडियो हा। यानी कि पहिरियों कलर हुयो ऑरेंज कोनेन फातिमा। तव्हां पाण बि चयो तव्हां एॾी तकड़ कई कोनेन फातिमा। एतिरा त नंढड़ा ॿार आहियो न, नंढड़ा ॿार तकड़ जल्दी कंदा आहिनि। इन करे सोचे सम्झी तव्हां कलर चूज़ कयो आहे न, तव्हां जल्दी में कलर चूज़ कयो, तव्हां हाराए विया। ठीकु आहे हाणे ईंदासीं अदी बशीरा जेको कलर चूज़ कयो। अदी बशीरा ख़बर पवंदी लगता है न आया है सोनिया। अज तक मैनू एहो जा जितार नहीं मिला। चो पंहिंजे नसीब में, चो पंहिंजे नसीब खे। ऐं हाणे ईंदासीं ख़बर पवंदी हाणे। Oh my God! Yellow. सायरा शेख try again. सिद्रा पिंक कलर चूज कयो। खटी आयो खैर सां यानी कि विन कयो आहे सिद्रा। ऐं इख्तिताम ते अची चुका आहियूं। असांजो शो जो टाइम ख़तम थी चुको आहे। वरी सुभाणे सेम टाइम ते हैदर कादरी अवां सां गॾु हाज़िर हूंदो। पर 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 करे करे इहो थींदो आहे जीअं जीअं मुंहिंजो आवाज़ ख़राबु थींदो थो वञे ईअं ईअं मुंहिंजी दिलि थी चए त मां अञा बि थोरो घणो ॻाए करे पंहिंजे प्रोग्राम जो वाइंड अप कयां। यानी कि अवां सां गॾु आहियां ऐं अवां खोड़ सारो पंहिंजो ख़्यालु रखो। छो त मूंखे ख़बर आहे जॾहिं सिहत ख़राबु थींदी आहे त माण्हू सां कहिड़ी वेदन थींदी आहे। अंग्रेज़ी में हिकिड़ो पहाको आहे वेल्थ इज़ लॉस्ट, नथिंग इज़ लॉस्ट, हेल्थ इज़ लॉस्ट, समथिंग इज़ लॉस्ट, कैरेक्टर इज़ लॉस्ट, एवरीथिंग इज़ लॉस्ट। सो ॿिनि शयुनि जो तमामु घणो ख़्यालु रखंदा कयो। हिकु पंहिंजी सिहत, ॿियो पंहिंजो कैरेक्टर। असां सभिनि खे इन शयुनि जो ख़्यालु रखणु घुरिजे। सो अचूं था दीवाने हो के हम मिलने लगे सनम, जब से जुड़े हैं सिलसिले, आंखों से रूठ कर नींदें चली गई, न
जाने कैसे गुल खिले, न जाने कैसे प्यार हुआ, न जाने कब इकरार हुआ कि अपनी बात बन गई। दीवाने होके हम मिलने लगे सनम, जब से जुड़े हैं सिलसिले। आंखों से रूठ कर नींदें चली गई, न जाने कैसे गुल खिले, न जाने कैसे प्यार हुआ, न जाने कब इकरार हुआ कि अपनी बात बन गई। दीवाने होके हम मिलने लगे सनम,